दोस्तों अॼु जो सफ़र थोड़ो मुनफरिद थियण वारो है, छो जो अॼु असां वञी रहिया आहियूं शाही सवारी ते। जी हाँ दोस्तों, जेके तव्हां फटो चवंदा आहियो सिंधी में, असीं उनखे चवंदा आहियूं शाही सवारी। खैरनि सां अॼु असांजो यार दोस्त अनीस थी वियो पी, उन ई ख़ुशी में उहो असांखे ॾींदो आहे ट्रीट। दोस्तों नारा हेतिरी हणी करे अनीस वेंदो आहे पंहिंजी शाही सवारी खे किक हणी करे क्रिस्टियानो रोनाल्डो खे पेटा पेश कंदो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हिन सफ़र में मुंहिंजा साथी हूंदा, मुंहिंजा कज़न मासात रुखसार, जेके कारगिल जी जंग में भी शामिल हो, पर सिर्फ ॾिसण जी हद ताईं। मज़ा रुखसार मौजूद फटो फटफट लफ्ज़ मां निकतल है, जंहिंजी माना है फट 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 फट। फटे जो इस्तेमाल जर्मन फौज वर्ल्ड वार 1 में कयो, जंहिंमें वो पार्ट टाइम में कोप में प्याला विकणंदा हुआ। दोस्तों डिस्क्लेमर इहो है, छो जो इहा ॻाल्हि मुंहिंजे मासात तरफ़ां दोहराई हुई, इन में मूं पंहिंजी का बि शइ ऐड न आहे कई, इन करे मूं ते को बि इल्ज़ाम न अचे। खैर मुंहिंजे प्यारे कराची जी बस ॾिसी करे मूंखे कराची यादि अची वेंदी ऐं सोचींदो आहियां त हाणे भला कराची जो रुख कजे। रस्ते में वेंदे वेंदे मुंहिंजी नज़र पवंदी अरशान पब्लिक स्कूल ते, जंहिंजे तालीमी निज़ाम खे हिंद तोड़े सिंध में मञो वञे थो। खैर एतिरी देर में असीं पुॼंदा आहियूं अल इब्राहिम रेस्टोरेंट ते, जेको असांजे ॻोठ खां तक़रीबन 2-3 किलोमीटर दूर आहे। शाही सवारी तां लही करे असां अंदरि हलिया वेंदा आहियूं। अंदरि असांखे अजीबो ग़रीब माहौल मिलंदो आहे। को टेलीफोन ते लॻो पियो हूंदो आहे त तू मुझसे प्यार करती है नहीं करती, को सुतो पियो हूंदो, को कचहरी करे रहियो हूंदो आहे ऐं को आचार जानी एक्शन हणी पंहिंजो पाण खे रिकॉर्ड पियो करायूं। एतिरी देर में परदेही मुल्क जो एजेंट अची वेंदो आहे, जेके असां 1/2 किलो कढ़ाई जो ऑर्डर ॾींदा आहियूं। ऑर्डर ॾींदे ई साहब जो मोह लही वेंदो आहे, छो जो पैसा त इन ई ॾियणा आहिनि। दोस्तों शाही सवारी ते अचण जे करे ई असांखे फुल प्रोटोकॉल ॾेई रहिया हूंदा आहिनि ऐं साफ़ सफ़ाई करे असांखे चङी तरह भेटा पेश कंदा आहिनि। दोस्तों हर जगह जी दस्तूर जी हिते बि असांखे सभिनि खां पहिरीं सलाद ऐं प्लस में 3 पाणी जे दौरे वारा रायता ॾेई वेंदो आहे। 2 मिंट छॾे करे असां वटि कढ़ाई बची वेंदी आहे। कढ़ाई खे रगड़ो ॾेई करे असां पींदा आहियूं बोतल। पर हलां इहो वाज़े कंदो हलां त टेस्ट बिल्कुलु बि कोन्हो कढ़ाई में। दोस्तों असां खायूं ऐं घर वारनि लाइ न वठी वञूं, इहो मुमकिन न आहे। इन करे असां 1/2 किलो कढ़ाई पार्सल बि चवंदा आहियूं ऐं वठी करे वापसी पंहिंजी शाही सवारी ॾांहुं रवाना थींदा आहियूं। दोस्तों हाणे तव्हां खां असां वठंदासीं मोकलाणी। इहो हुयो असांजो पार्ट 1 पार्ट 2 ॾिसण लाइ करे असांखे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़ नासिर।